अस्सलाम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। हेडलाइन सां वठूं बुलेटिन शुरुआत में अवां खे आगाह कंदासीं नवाब शाह मां, जिथे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन पारां इदारे में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। अवां खे नवाब शाह मां आगाह कया पिया करप्शन बाबति पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन जी ऑडियो लीक थी वई आहे। DF भी पैसा खाए थो, PD भी पैसा खाए थो, वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन जो अहिड़ो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया नवाब शाह मां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन पारां इदारे में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। करप्शन बाबति पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन जी ऑडियो लीक थी वई आहे। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन जो ऑडियो में चवणु आहे त DF भी पैसा खाए थो, PD भी पैसा खाए थो। नवाब शाह मां के आगाह कया पिया ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाया पिया। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन पारां इदारे में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नवाब शाह मां, KTN न्यूज़ जो रिपोर्टर अमीर चांडियो। तफ़सील बालत कंदासीं। अमीर, आगाह कजो, पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो आहे। जी मुबशर, पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शाह के वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमन पारां करप्शन जो इंकशाफ किया वियो आहे, उनकी ऑडियो उहा लीक थी वही है, जिनमें डॉक्टर गुलशन मेमन जो प्रोजेक्ट डायरेक्टर है पंहिंजो मंगी साहब है, DF है अब्दुल हफीज़ दल, दुर मोहम्मद मंगी अब्दुल हफीज़ दल उन ते इल्ज़ाम हणे थो त ही करप्ट आहिनि। उन्हनि खे गुता लफ़्ज़ ॻाल्हाए थो जेके पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइण जहिड़ा न आहिनि। जॾहिं त परचेजिंग ऑफिसर जो असफंद फोरो आहे, उन ते बि इल्ज़ाम हणे थो। उन में बि चए थो त ही पहिरियां बि फ्रॉड ई निकितो आहे, अॻ में बि फ्रॉड जा केस चलनि। जॾहिं त यूनिवर्सिटी में अहिड़ी जो ऑडियो लीक थियण बैदि नवाब शाह समेत यूनिवर्सिटी जे आम माण्हू जो मर्कज़ बणिजी वई आहे ऑडियो लीक। जी अमीर चांडियो, वॾी महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।